अगर तव्हां रिश्ता कयो था इहो त तव्हांखे साइंस भी प्रूव करे ॾिनो आहे। अगर खानदान में छड़ो संगाबंदी कंदव त अॻिते हली जो औलाद थींदी उन में काई न काई नुक्स थींदो आहे। वो जिस्मानी नुक्स हुजे दिमाग़ी नुक्स हुजे ख़ुदा रहम करे इहो त तव्हांखे डॉक्टरनि साइंस ॿुधायो आहे। जो खानदान में अगर छड़ो शादियूं कंदव त औलाद जो पैदा थींदी उन में काई न काई नुक्स रहिजी वेंदो। तंहिंजे करे पंहिंजे खानदान खां ॿाहिरि संगाबंदी कयो। उन खां तव्हांजी मिटरी माइटरी वास्तेदारी वधंदी। जमायत में काई फर्क न रखो तव्हां, न मंगरे जो न महर जो न राजड़ जो कंहिं शइ जो तव्हां फर्क न रखो। दरगाह जी जमायत आहे सभु हिकु आहे, तव्हांखे हिकु थी हलणो आहे। भले जमायत में सुखी माण्हू बि आहिनि ग़रीब बि आहिनि विचोलो तक बि आहे, हलणो सभिनी खे बराबरि आहे। इन में ई बरकत आहे। पंहिंजी औलाद जी तरबियत ते वध में वध ध्यानु ॾियो, उन्हनि जी तालीम ते ॾियो, छोकिरियुनि ते पंहिंजी नियाणियुनि ते वध में वध तव्हां ध्यानु ॾियो, उन जी तरबियत ते पढ़ाई ते। छो जे तव्हांजी छोकिरियुनि खे अॻिते हली पंहिंजो घर संभालणो आहे। अगर तालीम न हूंदी घर संभालणु अॼुकल्ह जे हालात में तमामु ॾुखियो आहे। तंहिंजे करे इहो शयूं तव्हां पंहिंजे ज़हन में रखो। ॿियो हमेशा पंहिंजे पाड़े में इज़त मोहब्बत कुर्ब सां हलो। तव्हां वटि अक़लियत बि आहे, अक़लियत जी हमेशा तव्हां मदद कयो। ख़ुदा ताला इन जो तव्हांखे अजर ॾींदो, ख़ुदा ताला तव्हांखे वधाईंदो। ऐं हर नमाज़ में जमायत जे लाइ दरगाह जे लाइ इन मुल्क जे लाइ दुआ कयो। तव्हां पंहिंजी फौज जे लाइ हमेशा दुआ कयो। दहशतगर्दी में जेतिरी हिम्मत फौज कई आहे वो कंहिंखां लिकियल न आहे। अॼु जो असां घरनि में सुकून सां वेठा आहियूं, इहो जो कुर्बानियूं फौज ॾिनियूं आहिनि, शहीद थिया आहिनि, ज़ख़्मी थिया आहिनि, इहो फौज जी कुर्बानियूं आहिनि। इहो तव्हां इन जो कदर कयो। तव्हां ज़िक्र दुरूद सलात इन जो हमेशा विर्त कयो। इन दुनिया में आख़िरत में इन जो अजर मिलंदो। जमायत खे मां काफ़ी वक़्त सां चवंदो आहियो आहियां जो आईंदा अचण वारो वक़्त एतिरो चङो नथो नज़र अचे। महांगाई तमामु वधी वेंदी। तंहिंजे करे जो भी तव्हांजी इनकम आहे, जो भी तव्हांजी आमदन आहे, उन मां कुझु हिस्सो बचाए रखो। ख़ुदा ख़ैर करे। कहिड़े भी टाइम नंढो वॾो बुज़ुर्ग घर में बीमार थी सघे थो।